एक ॿी अहम ख़बर खां मांखे आगाह कई पिया। आर्मी चीफ सां सऊदी अरब जे नायब दिफ़ा वारे वज़ीर मेजर जनरल तलाल बिन अब्दुल्लाह जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं ॿितरफ़ो दिफ़ाई सहकार वधाइण ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। ISPR पारां ॼाणायो वियो आहे। मुलाक़ात में ॿितरफ़े दिफ़ाई पैदावार ऐं फ़ौजी तरबियत ते बि ॻाल्हि ॿोल कई वई आहे। सऊदी अरब तरफ़ां पाक फ़ौज जी कामयाबियुनि ऐं क़ुर्बानियुनि जो एतिराफ़ कयो वियो। पाक फ़ौज जे इलाइक़ाई सलामती लाइ किरदार जो बि एतिराफ़ कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। आर्मी चीफ सां सऊदी अरब जे नायब दिफ़ा वारे वज़ीर मेजर जनरल तलाल बिन अब्दुल्लाह जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं ॿितरफ़ो दिफ़ाई सहकार वधाइण ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। ISPR पारां ॼाणायो वियो आहे त मुलाक़ात में ॿितरफ़े दिफ़ाई पैदावार ऐं फ़ौजी तरबियत ते बि ॻाल्हि ॿोल कई वई आहे। सऊदी अरब तरफ़ां पाक फ़ौजी कामयाबियुनि ऐं क़ुर्बानियुनि जो एतिराफ़ कयो वियो आहे। पाक फ़ौज जे इलाइक़ाई सलामती लाइ किरदार जो बि एतिराफ़ कयो वियो आहे।